बिना बैठाया हाँ उन्हें सुर इजाद किते कलेक्ट कितो ने कटियन पर ऐं उन्हें कलेक्ट किते ड्रामे दे तारे चो ऐं मुअल जानवरनि दे आंडरे चो अच्छा जीअं बीजल सुर दा इजाद किता हा हाँ सही बीजल दा दास्तान पढ़सो तो ये वण चो हिकिड़ा हरण दे आंडरे ओड़ी दास्तान है अच्छा हरण दा सुकल आंडा चाहो जो सुर दा ठाया अच्छा सही ईअं उन चई भेरा में इहो बाजा ठाया हाँ जंहिं च जर्मनी दे बाजे जे सुर टोटल हूंदा आहिनि 37 सही जंहिंजो हिकिड़ा शुद्ध सुर सॾिजे शुद्ध हाँ बाक़ी 12 सुरनि ते ट्राए सप्तक न सही उन टिने सप्तकनि ते नाले न अच्छा सही मध्यम सप्तक सही मंदर सप्तक सही तारिया टेप सप्तक अच्छा इहे जेके 12 सुरनि जे माना थियनि था 3 सप्तक सही उन 12 में 7 अछा था अचनि 5 कारा था अचनि सही अच्छा पोइ उन खां पोइ उन में थोरी तरक़ी थी हिकिड़ी कपलर अर्गन पे पेटी थी उहे 2 सुर गॾु वॼंदा आहिनि अच्छा उहा थी अर्गन सही वरी कपलर उन में 3 सुर वरी गॾु था वॼनि अच्छा उन ईअं वायलेंट तरक़ी कई तरक्की की सही त हाणे उहो कंहिंमें 48 बि आहिनि कंहिंमें 52 सुर बि आहिनि अच्छा कीलर कुमल सही पर असुल बुनियादी सुर जेके आहिनि से इहे 37 आहिनि सही उनमें हिकिड़ा राग आहिनि संपूर्ण राग सही ॿिया आहिनि आढो राग माना 6 सुरनि जो ॿियो खाडो 5 सुरनि जो राग सही के राग आहिनि जेके आढो संपूर्ण सॾिजे खाडो संपूर्ण सॾिजे या ओढो खाडो सॾिजे अच्छा माना जेके आरोही में 7 लॻंदा अमरोही में 5 लॻंदा उहो थियो संपूर्ण आढो अच्छा अहिड़े हिसाब सां इहे राग विरहायल आहिनि इन्हनि जूं पंहिंजूं जायूं ठहियल आहिनि सही जी इहो तव्हां मोस्ट सारे गामा पे ॿुधाए रहियो ने सा वारो छा पे ॿुधाए वरी हाणे गारो सा शुद्ध सुर आहे सही रे रेखप रेखप सही गाफ गंधार सही मध्यम नेखार धैवत पंचम ये 7 ही सारे गामा पादानी या हाँ, इने से ये नाला या ये नालान वरी इन्हनि 7 जा वरी राग बि लॻनि पंचम राग लॻा नेखाद लॻा गंधार लॻा रेखप लॻा देवत राग लॻा ही वॾो जहान आहे सही ऐं हिन में महिनत कोन जी ज़रूरत कोन थींदी आहे सिर्फ़ु इश्क हुजे सही लॻा हुजे इहे शयूं पाण ई अची वञनि सही मेहनत करण में शौक़ हुजे शौक़ इश्क अच्छा तव्हां मानी खां पहिरीं हिकिड़ो गज़ल पे ॿुधायो तव्हां इहो थोरो असांखे हा तो जीअं पाण ज़िक्र निकितो त महिमान जे तव्हां चयो त तबियत कीअं आहे जी तो मुझो कंहिं उर्दू वारे शायर चयो त उनके आ जाने से जो चेहरे पे आती है रौनक वो ये समझते हैं बीमार का हाल अच्छा है ईअं कोन्हे बीमार महिमान जे अचण सां माण्हू तवानो थी वेंदो आहे ज़िंदगी मिली वेंदी आहे ऐं मुंहिंजो हिकिड़ो गज़ल आहे तमामु पुराणो हुनजा चंद बंद मूंखे यादि ईंदा मिले हा जे हिकु वार महबूब पंहिंजो त हीअ ज़िंदगानी मज़ेदार थिया मिले हा जे हिकु वार महबूब पंहिंजो त हीअ ज़िंदगानी मज़ेदार थिए हा न की दिलि रोए हा न सुॾका वधनि हा नई मूल एॾो को आज़ार थिए हा उन में चयो अथमि त जॾहिं को बि महिमान ईंदो आहे मूं वटि तॾहिं 4 घड़ियूं ख़ुशी थींदी आहे जॾहिं को बि महिमान ईंदो आहे मूं वटि तॾहिं 4 घड़ियूं ख़ुशी थींदी आहे पर वञण वारा जेकर रहनि हा सदाईं त पोइ थी सघे थो को आधार थिए हा मिले हा जे हिकु वार महबूब पंहिंजो त हीअ ज़िंदगानी मज़ेदार थिए हा न की दिलि रोए हा न सुॾका वधनि हा नई मुल एॾो को आज़ार थिए हा हकीमनि जा हीला बि बेकार निकिता मरीज़े मोहब्बत त वेतर वियो करंदो हकीमनि जा हीला बि बेकार निकिता मरीज़े मोहब्बत त वेतर वियो करंदो उन्हीअ जे बचण में हुयो हिकिड़ो नुस्ख़ो उहो दिलरुबा जो त दीदार थिए हा मिले हा जे हिकु वार महबूब पंहिंजो त हीअ ज़िंदगानी मज़ेदार थिए हा लफ़्ज़ सस्ता आहिनि ख़्याल वॾो आहे तो लिल्लाह रोशन किसे खे ख़तम कर हाणे ख़ुदा जो कसम थी इन ॻाल्हि खे बंदि कर जो असीं ॾिसो था तो में बर्दाश्त कोन्हे तो लिल्लाह रोशन अल्लाह जे वास्ते किसे खे ख़तम कर तो लिल्लाह रोशन किसे खे ख़तम कर ख़ुदा जो कसम मां पवई दिलि न फाटी खणी विया अथई ज़ोरी ॾेई विया अथई झोरी भला ॾस त तोखां कीअं दार थिया फौलन अच्छा इहो इन बहर हिज़ी जे छा था 8 फौरन इहो समझ साल
इहो अॻे वारो तव्हां इहो आहे बहिरे तकारम ॿाहिरि तकार ॿाहिरि अठम ते तकार, जेको अची वियो सही तकार इहो 4 बि थींदो आहे, 3 बि थींदो आहे, 6 बि थींदो आहे, 8 बि थींदो आहे। सही बहिरे हिज़ मुसमन सालिम आहे। अच्छा सही उहो उमूमन माना चइनि ते मफ़ाइलन 4 दफ़ा, सही पर काफ़ी शयूं हींअर अहिड़ियूं आयूं मार्केट में शाइर किथे 2 दफ़ा इस्तेमालु कनि था, किथे 3 दफ़ा। टे दफ़ा सही ॻाल्हि फ़इलुन फ़ाइलातुन मुफ़ाइलन 3 4 ॿाहिरि बि हाँ, सही, मिलाए सही। लिखनि था। सही सो ईअं आहे। सही ऐं ॿाहिरि त 17 आहिनि टोटल, सही जिन खे वधाए सधाए वञी 20 30 ॿाहिरि थियनि था। सही तो ईअं हाँ ऐं इहा तव्हांजी महिरबानी, भला थोरी घणी बहाने सां अचो था त न बि महिरबानी तव्हांजा आयो वधायो अल्फाज़। हाणे तव्हां खां गुरनादी इजाज़त वरी अञा रस्ते में तव्हां ॿुधाए थो ॾियो हकीम साहिबु 4 बजे उथी वेंदो ऐं वरी ईंदो 8 ॾींहुं तो असांजो अॼु वारो तव्हांजो परचून खीसे में पियो आहे। बेड़ा ई पार, वरी बेड़ा ई वरी पार, अचिबो बेड़ा ई पार, हाणे बेड़ा ई। क़बूल पवे हाणे मां बि कोशिशि कंदुसि ईंदुसि। हा उहो असांजो महबूब साईं ग़ुलाम कादर अचिजो त मूंखे गॾु ज़रूरु टंडलाल मां खणी अचिजो, पर मूंखे राति जो ॿुधाए छॾिजो तव्हां सुबुह जो सभु कमु ख़तमु करे तव्हां जो हा तव्हां मसरूफ़ आहियो ॾाढा। उन करे मूंखे